सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जी बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थी वियो आहे। हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मिटीअ जे तूफ़ान सां गॾु बरसाति पई, मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि मलकानी शरीफ़ ऐं भरपासे ख़ैरपुर गंबो, ॼाम ख़ान पिताफ़ी आबाद, सुमन सरकार, साईं ॾिनो जुणे जो ऐं भरपासे ज़ोरदार बरसाति जो वसकारो जारी रहियो, जंहिं करे गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। पनू आकिल में तेज़ बरसाति सबबि शहर समेत पकी ऐं कचे जा इलाइक़ा पाणीअ हेठि अची विया आहिनि। शहर जे रोशन तारा गली, तुआ चौक ऐं शाही बाज़ार में पाणी बिहजी वियो। कुंभ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि हिकु भेरो वरी ज़ोरदार वसकारो थियो। बरसाति पवण सां मौसम ख़ुशगवार थी वई। फ़कीराबाद ऐं आसपास जे इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु हल्की हल्की बरसाति शुरू थी वई। थधी हवा हलण करे गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। सखर, ख़ैरपुर, टंडोला, हियार, हाला ऐं ॿियनि शहरनि में बि बरसाति खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई। माण्हू टोलियुनि जी सूरत में बरसाति जो मज़ो वठण लाइ ॿाहिरि निकिरी आया।